ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, मीरपुर ख़ास बस टर्मिनल ते ॿिनि धुरियुनि में जहिड़ो ॿिन्हिनि धुरियुनि जा 2 माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला। फायरिंग जो सिलसिलो जारी। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो माशूक चांडियूं गोलियूं लॻण सबबि मरणिंग ॿियो अस्पताल दाख़िल। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, मीरपुर ख़ास मां बस टर्मिनल ते ॿिनि धुरियुनि में जहिड़ो ॿिन्हिनि धुरियुनि जा 2 माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला। फायरिंग जो सिलसिलो जारी। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो माशूक चांडियूं गोलियूं लॻण सबबि मरणिंग ॿियो अस्पताल मुंतक़िल। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, मीरपुर ख़ास बस टर्मिनल ते ॿिनि धुरियुनि में जहिड़ो ॿिन्हिनि धुरियुनि जा 2 माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला। फायरिंग जो सिलसिलो जारी। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो माशूक चांडियूं गोलियूं लॻण सबबि मरणिंग ॿियो अस्पताल दाख़िल। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, मीरपुर ख़ास मां बस टर्मिनल ते ॿिनि धुरियुनि में जहिड़ो ॿिन्हिनि धुरियुनि जा 2 माण्हू ज़ख़्मी थियण जा इतला। फायरिंग जो सिलसिलो जारी। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो माशूक चांडियूं गोलियूं लॻण सबबि मरणिंग ॿियो अस्पताल मुंतक़िल। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।